राम के शबरी माता जो चयो त प्रभु मां कीअं तव्हांजी अरदास कयां, मां त पढ़ियल लिखियल भी ना आहियां, मूंखे त कुछ भी न ईंदो आहे, जात में भी मां नीच आहियां, मंद बुद्धि आहियां, मां कुछ भी तो न जाना। भगवान चवनि था हे प्यारी हे सुंदरी। हाणे ॿुधायो केॾी उमिरि थी वई हूंदी माता शबरीअ जी। राम जी केॾा नंढा आहिनि, 16 साल जा। शबरी माता जी उमिरि 70-80 साल हूंदी, 90-100 या कई हज़ारे साल, छो जो त्रेता युग आहे। कोई त ईअं चवंदा आहिनि 10,000 साल उन ॿुहारी पाती आहे। तॾहिं उन युग में त हज़ारे साल लख लख साल उमिरि हूंदी, हा न भाई। त लेकिन राम जी खे उहा सुंदर थी नज़र अचे, ॾाढी प्यारी थी नज़र अचे। चवनि था प्यारी सुंदरी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, ये सभु ॻाल्हियूं न कर, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कहिड़ी? मां केवल हिकिड़े भक्तीअ जो संबंध मञींदो आहियां। चओ हरे राम। मानो एक भगति करनाता, ॿियो कुझु न मञींदो आहे। ये मूर्खनि माण्हू जात पात फैलाई आहे। राम केवल प्रेम प्यारा। ये तो असांखे सम्झाइण जे लाइ संतनि महात्माउनि जे लाइ ब्राह्मणनि जे लाइ चयो वियो आहे कि छो जो उहे भक्ति कंदा आहिनि, इन करे भक्तीअ जे करे ई त उहे महान आहिनि। इन करे ब्राह्मणनि जी वंदना ऐं उन्हनि खे चयो अथऊं गुस्सो बि करे त असांजे माता पिता गुस्सो न कंदा आहिनि। अगरि उन्हनि कयो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असांजी भलाईअ जे लाइ कयो हूंदो न भाई। तंहिंजे करे उहो सही वठो, इन करे कि उहे भक्ति कंदा आहिनि। राम जी चवनि था प्यारी मानो एक भक्ति करनाता, तुम्हें भक्ति आहे, मुंहिंजो उहो ई तोसां नातो आहे। बाक़ी तुंहिंजी जात कहिड़ी आहे, तुंहिंजा कर्म कहिड़ा आहिनि, तुंहिंजा हिसाब किताब कहिड़ा आहिनि, तुंहिंजी बुद्धि कीअं, मूंखे मतिलबु न आहे। मां त तुंहिंजे दिलि जी भक्ति ॾिसी करे पाण आयो आहियां तोसां मिलणु। ऐं इहा भक्ति त आहे कि असां पाण खे नीच था सम्झूं। भक्तीअ जे बिना माण्हू ॿियनि खे नीच सम्झंदो आहे, ॿियनि जी ग़लतियूं नज़र ईंदियूं आहिनि, पाण खे ऊचो सम्झंदो आहे। राम जी अॻिते बि चवनि था जात पात कुल धर्म वॾाई धन बल परिवार गुण चतुराई सियाणप, ओहो इहे सभु जेके बि शयूं न, इहे सभु हुजनि बि ऐं भक्ति कोन्हे त माण्हू कीअं लॻंदो आहे जीअं बादल हुजनि ऐं उन्हनि में पाणी न हुजे। ॿुधायो बरसाति काॾूं थींदी? बादल अचनि कारा कारा हली वञनि, महाराज पाणी भरियल ई कोन्हे, बिना जल जे बादल आहिनि। पोइ ॿुधायो त अहिड़ी तरह सां राम जी चवनि था कंहिं में केॾा बि गुण हुजनि, जात बि सुठी हुजे, चतुराई बि हुजे, परिवार बि हुजे, धन बि हुजे, बल बि हुजे, वॾा वॾा गुण बि छो न हुजनि, पर हिकिड़ी अगरि भक्ति न आहे त उहो माण्हू बेकार आहे, कंहिं कम जो कोन्हे। भॻवान जे नज़रुनि में त कम से कम बेकार आहे। तॾहिं राम जी चवनि था प्यारी हाणे मां तोखे नवधा भक्ति थो ॿुधायां, नवधा भगति कहो तो ही पाही, तोखे थो ॿुधायां। सावधान सुन, ॿुधजां सावधानीअ सां, हा न, ध्यानु ॾेई करे चित लॻाए करे, ऐं धर्म न माही, ॿुधी करे वरी हेॾो कढी न छॾिजां ॿिए कन मां, वरी मन में धारण कजां, हा न। इहो कमु असां न कंदा आहियूं न, ॿुधी करे विसरी वेंदा आहियूं। ॿुधी करे वरी दिलि में मन में धारण कर। कहिड़ी आहे नवधा भक्ति? सभिनि खां पहिरीं भक्ति राम जी चवनि था प्रथम भगति संतन कर संगा, प्रथम भगति संतन कर संगा। प्यारी पहिरीं भक्ति तई, सभिनि खां पहिरीं भक्ति संतन जो सत्संग। संतन जो संग ही त सत जो संग आहे। सत्संग ॿुधण सां ई त जीव जो कल्याण थींदो आहे, बुद्धि ईंदी आहे। बिना सत्संग ॿुधे विवेक न ईंदो आहे। पहिरीं भक्ति तई संतन जो संग कर। ॿी भक्ति तई मुंहिंजे कथा में, प्रसंग में, कीर्तन में तुंहिंजो प्रेम हुजणु खपे। दूसरी रति, रति याने प्रेम, मम कथा प्रसंगा, दूसरी रति मम कथा प्रसंगा। इहा ॿी भक्ति आहे। हा ध्यान सां ॿुधंदा वञिजो भाई, यादि करे छॾिजो। पहिरीं भक्ति कहिड़ी आहे? संतन जो संग। ॿी भक्ति कहिड़ी आहे?
कथा में प्रेम, कथा कीर्तन में प्रेम, केवल नेम न, नेम कंदे कंदे प्रेम अचे, दिल जी शइ थी वञे। केवल पेरनि जी शइ न, पेरनि सां हली करे पहुचूं, ॿुधूं या उते ध्यानु न अचे, या उकताए करे ॿुधूं, या घड़ी ॾिसूं केॾी महिल विश्राम थींदो भाई, न, प्रेम सां। जीअं सिनेमा प्रेम सां ॾिसंदा आहियूं न, स्वादिष्ट शइ पंहिंजी फेवरेट जेकी हूंदी आहे त ऑर्डर प्रेम सां ॾेई करे खाईंदा आहियूं। हा, अॼु मुंहिंजी मनपसंदि डिश ठही आहे। हा, त अहिड़ी तरह सां भॻवान जो सत्संग बि इन प्रेम सां ॿुधणु खपे। दूसरी रति मम कथा प्रसंगा, टीं भक्ति कहिड़ी आहे प्रभु? राम जी चवनि था प्यारी टीं भक्ति आहे गुरूअ जे चरण कमलनि जी सेवा। गुरूअ जे चरण कमल यानी उन्हनि जा कमल जहिड़ा जेके चरण आहिनि उन्हनि जी सेवा। गुरुपद पंकज सेवा, न चइबो छा? चओ त यादि रहेव न, गुरुपद पंकज सेवा, गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगति अमान, तीसरी भगति अमान। गुरुअ जे चरणनि जी सेवा त कयो, पर कीअं कयो? अमान, मान छॾे। हा, ईअं न असां सेवादारी आहियूं, असांजो नालो अथई, पतो वञी भैया कर। हा, असांजे बिना हे कमु न थींदो आहे, असां ई त हे कंदा आहियूं, असां ई त संभालींदा आहियूं। न न, मान छॾे करे। न त खीर में खटाई जीअं पइजी वञे त खीर बेकार थी वेंदो आहे, त अहिड़ी तरह सां सेवा में अहंकार अची वञे त सेवा जो जेको आत्मिक लाभ आहे, भॻवान जी प्राप्ति, उहो बेकार थी वेंदो आहे। उहो धन मिलंदो, दौलत मिलंदी, यश मिलंदो, उहो ई था चाहियूं न। असां मान चाहियोसीं तॾहिं त सम्मान करायोसीं त उहे शयूं मिलंदियूं। तॾहिं राम जी पहिरियों ई चवनि था कंडीशन कहिड़ी? अमान। गुरूअ जी सेवा कर, पर कीअं? मान छॾे करे। चाहे बल वारो हुजी निर्बल बणिया, चाहे धन वारो हुजी निर्धन बणिया, वचन गुरुनि जो वठ तूं कमाए, पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे। त गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगति अमान, टीं भक्ति अभिमान छॾे गुरुअ जे चरणनि जी सेवा। ऐं चौथी भक्ति कहिड़ी आहे प्रभु? राम जी चवनि था चौथी भक्ति आहे कि कपट छॾे करे मुंहिंजा गुण गाए, कीर्तन करे, मुंहिंजी कथा चवे, ॿुधे। ईअं तव्हां ॿुधी था वञो त तव्हां बि कंहिंखे ॿुधायो कथा, हा न, उनजो बि कल्याण थिए। जेको बि आहे, ईअं न आहे कि तव्हांखे कलाक में ई कथा ॿुधाइणी आहे। कोई सुठी ॻाल्हि लॻी, कथा बढ़िया लॻी, विहारे करे पंहिंजे प्यारनि खे, ॿारनि खे, पतीअ खे, माता पिता खे, सखीअ खे, सहेलीअ खे, मित्र खे, दोस्त खे ॿुधायो। ॿुधनि था त सम्झो तव्हांजा सचा साथी आहिनि। चवंदा हट त यार, छा वञे थो पाण, असांजो बि त मथो खाए पियो, त सम्झी वञो तो लाल झंडी आहे। हे मूंखे साथी कमु अचण वारा न आहिनि, जंहिंखे घर अची करे सत्संग ॿुधाए 5 मिंट ते ॿुधण लाइ तयारु कोन्हे, त सम्झी वञिजो भाई हे हिते असांजी दाल गरण वारी न आहे। इन जो मतिलबु इहो न आहे कि उन्हनि सां झगड़ा कयो या उन्हनि सां नफ़रत कयो, या त उन्हनि खे प्रेम जगायो चई करे, या त सम्झो हिननि में अञा श्रद्धा जी कमी आहे, उहा भॻवानु कृपा कयो हिननि में श्रद्धा अचे। तॾहिं चवंदा आहिनि संग ॾाढो सोचे सम्झी कबो आहे। परिवार वारा त असांखे प्रकृतीअ में मिलंदा आहिनि, पिछले कर्मनि जे अधीन, ठीकु आहे, लेकिन दोस्त त असां चुनाव कंदा आहियूं न। तव्हांजी सहेली कहिड़ी हुजे त तव्हां कंदव न चुनाव। ज़बरदस्ती कंहिंखे थोरी न सहेली बणाईंदव, ज़बरदस्ती कंहिंखे न थोरी दोस्त बणाईंदव तव्हां। हा, अहिड़ो माण्हू हुजे भॻवान जी निंदा करे, आलोचना करे, संतनि जी अपराध करे, निंदा करे, कुझु बि खाए पीए, नशो करे, भॻवान खे मञे ई न, प्रभुअ खे यादि ई न करे, उल्टो उपहास करे, ऐं तव्हां उन सां दोस्ती कयो त पोइ सम्झो पोइ वरी असां बि ओॾे ई हली वेंदासीं, नरक हली वेंदासीं। इन करे चवंदा आहिनि दोस्ती त असां पाण कंदा आहियूं, उन में त सावधान रहो। हरे राम। हलो भाई, ॾाढी वॾी कथा थी हले, ॾाढी वॾी ज्ञान वारी, प्रेम वारी, भक्तीअ वारी, भॻवान खे पाइण वारी कथा नवधा भक्ति हली रही आहे। टीं भक्ति गुरूअ जे चरणनि जी सेवा, कपट छॾे। चौथी भक्ति भॻवान जा गुण ॻायो,
छा छॾे? कपट छॾे। गुरुअ जी सेवा अभिमान छॾे त भॻवान जा गुण ॻायो, कपट छॾे। कपट याने चालाकी, अंदरि बि ॿाहिरि बि। हाँ, अंदरि जेको आहे ज़बान ते न आहे, ज़बान ते जेको आहे उहो दिलि में न आहे, इहो कपट चइबो आहे। कपट आहे त प्रकट न आहे, प्रकट आहे त कपट न आहे। कपट यानी लिखाइण। त चवनि था चौथी भक्ति आहे कपट छॾे करे मुंहिंजा गीत ॻायो, मुंहिंजा भॼन ॻायो, मुंहिंजो कीर्तन कयो। हा न, केवल माइक में न, ईअं भॻवान खे रिझाइण लाइ। हा न, जेॾी महिल बि घर में वेठा आहियो, भोजन कयो था, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। भाउर कमु था कनि, काॾे अचो वञो था, कीर्तन कंदा वञो। भोजन खाओ था, मन में सिमरन हले। हिकु हिकु कौर में केॾो सिमरन थी वेंदो। हिकु हिकु कौर 40-40 बार 32 बार चबायो वेंदो आहे। केॾा बार भॻवान जा नाला थी वेंदा। कम से कम 25-50 कौर त खाई वेंदासीं न असां। हा, केॾा नाला थी वेंदा। यात्रा कयो था, कोई बिलासपुर था वञो त अधु कलाकु लॻी थो वञे, केॾो बढ़िया भॼन हलंदो। असांजा वीवी भाई बिलासपुर वेंदा त पूरो गोपाल सहस्त्र नाम पढ़ंदा, यानी 1000 नाला आहिनि उन में, श्री गोपाल सहस्त्र नाम में उहे पढ़ंदा। हनुमान चालीसा पढ़ंदा, वरी वापसि ईंदा त बढ़िया कुझु कंदा। इहो ई त समय जो सजायोपन आहे, इहो ई त ज़िंदगी संवारण आहे। हिते त केवल कलाक तव्हां ॿुधी वेंदव, बाक़ी त सभु 23 कलाक असांखे घर में करिणो आहे, व्यवहार में, धंधे में करिणो आहे। सभु संसार जे हर कम में भॻवान खे मिलाइणो आहे। जॾहिं युद्ध में भॻवान चवनि था अर्जुन तूं मूंखे बि यादि कर, त पोइ असांजे लाइ त सरल आहे। हा न भाई। त चौथी भक्ति कपट छॾे करे भॻवान जा गीत ॻायो। गुरुपद पंकज सेवा तीसरी भगति अमान रामा। तीसरी भगति अमान। चौथी भगति मम गुण गन करे कपट तजी गान। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हाणे पंजी भक्ति कहिड़ी आहे, ध्यानु ॾेई ॿुधो। भॻवान चवनि था मुंहिंजे मंत्र जो जाप, चओ हरे राम। भाई राम नाम त जपियो था, कृष्ण नाम जपियो था, राधा नाम जपियो था, पर मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा। मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा। पंचम भजन सुबेद प्रकाशा। पंचम भजन सुबेद प्रकाशा। भाई पंजी भक्ति आ मांजो जपियो पर पूरे भरोसे सां, विश्वास सां। ईअं नाम जपियूं असां, ईअं जपियूं कि जंहिंजो नालो था जपियूं मूंसां गॾु ई त वेठा आहिनि। हा, मूंखों बि साम्हूं वेठा आहिनि, मां बि पाण खां दूरि आहियां, उहे मूंखों बि निकट आहिनि, उहे मुंहिंजा आहिनि, पंहिंजा आहिनि। उहे जेको बि मुंहिंजे लाइ कंदा भलो ई कंदा, कॾहिं बुरो सोचे बि नथा सघनि। ऐं सची ॻाल्हि त आहे, हिकिड़ो सुठो माण्हू बि भलो कंदो आहे ॿिए जो, त भॻवानु छा असांजो केतिरो भलो कंदा। ऐं जेको वरी उन्हनि जे शरण अचे, ओहो कुझु न ॾिसंदा आहिनि भॻवानु। पोइ त इहो भरोसो रखी करे भॻवान जो नाम जपे। हरे राम हे हरे, जय श्री कृष्ण राधे कृष्ण। आहा, केॾो फ़र्क़ु आहे असांजे नाम जपण में। ऐं मीराबाई, कबीरदास, गोपियूं, अर्जुन महाराज, उद्धव महाराज, वाह वाह, केॾो सिक में, करुणा में, प्रेम में, भाव में उन्हनि नाम जपियो आहे। तॾहिं त भॻवानु अध अध नाले ते डुकूं पा थियूं। भॻवानु भॼी आया आहिनि ओॾे, ओहो तुरंत प्रकट थिया आहिनि, देरि न कई आहे। छो जो उन्हनि जी पुकार में आत्मा बि साण आहे, दिलि बि साण आहे, मन बि साण आहे, चित बि साण आहे। आहा, आंसू बि गॾु आहिनि, अखियुनि जा ॻोढ़ा बि था वहनि। मंत्र जाप मम दृढ़ विश्वास आहे। आहा, भॻवान जो नाम ई भॻवानु आहे। असां था चऊं भॻवानु आहे, पर रामायण त चए थी राम खां बि वॾो आहे भॻवान जो नालो। राम से बड़ा राम का नाम। इन भाव सां अगरि नाम जपियूं त हिकु माला बि लखनि जे बराबरि थी वञे।
चो हरे राम। त मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा पंचम भजन सो वेद प्रकाशा। या पंजी भक्ति आ जेकी वेदन में प्रसिद्ध आ। या भक्ति वेदन मो निकती आ। वेदन इन जी महिमा गाती आ। चवायो मूसां गॾु मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा। मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा। पंचम भजन सुवेद प्रकाशा। पंचम भजन सुवेद प्रकाशा। छही भक्ति आ पंहिंजे ही इंद्रन ते काबू करण शील सुठो स्वभाव चरित्र। समझो था पंहिंजे अखियुनि ते पंहिंजो असांजो राज हले। अखियुनि जो राज असांजे मथों न हले। असांजे कननि ते असांजो राज हले न भाई। हाँ मन जो राज हले। असां चऊं हिन कननि खे कीर्तन ॿुधायूं ऐं मन चए न हिनखे त मां फिल्मी गाना ॿुधाईंदुमि। असां फिल्मी गाना ॿुधासीं यानी ख़ुदि खां हारजी वियासीं। हाँ आहे की न। असांजी ज़बान आहे असां इन खां कीर्तन करायूं असांजी भलाई उन में आहे भॻवानु मिलंदा। आ ज़बान चए न मां त बड़बड़ कंदुमि मां त निंदा कंदुमि मां त कंहिंसां चैटिंग कंदुमि मां त कंहिंसां बढ़िया ॻाए करे ॻाल्हाए करे फ़ोन ते अधु घंटो मां बतियाईंदुमि बढ़िया चङी तरह वेही करे। त पोइ असां हारजी वियासीं। मन जीते हो। इन करे मन जे मथां भॻवानु ॿुधी ॾिनी आहे। हर ॻाल्हि मन जी मञणी न आहे। मन जेको चए थो सोचियो ॿुद्धीअ सां मंथन कयो असांजे लाइ भलाई आहे कि बुराई आहे। पोइ भॻवानु छा थो चए मन छा थो चए। अगरि मन भॻवान वारी ॻाल्हि चए थो त ठीकु आहे। भॻवान जे उलट थो वञे त ख़बरदार मन जी ॻाल्हि न मञणी आहे। असांखे भॻवान जी ॻाल्हि मञणी आहे। भॻवानु छा था चवनि त भाई तूं इंद्रनि ते संयम कर इंद्रनि जो निग्रह कर। हिन ज़बान सां कॾहिं कूड़ न ॻाल्हाए। मन त चवंदो 1000 कूड़ ॻाल्हाए फ़ाइदो थो थिए लेकिन मन जी ॻाल्हि न मञणी आहे। पहिरियों सोचणो आहे पोइ ॻाल्हाइणो आहे। मन त चवंदो हिन जी निंदा कर हिन खे क्रोध कर गुस्सो कर न भाई न करिणो आहे असांखे। छो कयूं। हरे कृष्ण। राम जी चवनि था इहा बि भक्ति अथव छही भक्ति। पंहिंजे इंद्रनि ते पंहिंजो राज हुजे नियंत्रण हुजे। इनखे चइबो आहे इंद्रियों का निग्रह यानी हिकु शब्द में चइबो आहे दमन। ऐं मन खे काबू करण खे चइबो आहे शमन। ध्यानु ॾिजो भाई त इंद्रनि ते काबू हुजणु पंहिंजो स्वभाव सुठो हुजे चरित्र सुठो हुजे। हा न भाई। कंहिं असांखे अपशब्द ॻाल्हाया मां चालू भाषा में त चवां की गारियूं ॾिनी त छा असां बि गारियूं ॾियूं उन्हनि खे। ॿुधायो किरी पियासीं तुरंत। हूअं त किरियल ई आहे असांखे 1 मिंट में किरे छॾी। अरे हो अगरि कीचड़ में किरियल आहे त असां बि कीचड़ में किरूं। वाह भाई वाह। इहा कहिड़ी बुद्धिमानी आहे। इहो ई त संयम आहे। पंहिंजे पाण जे मथां पंहिंजो काबू हुजणु पंहिंजे मथां पंहिंजो नियंत्रण हुजे कंट्रोल हुजे। त भॻवानु चवनि था इहो स्वभाव आहे इहो चरित्र आहे इहो अॻिले जन्म में बि हलंदो आहे। हा इहो स्वभाव ई त जन्म जन्म में हलंदो आहे। ऐं बहुत कार्यों से वैराग्य और निरंतर संतों के धर्म आचरण में लगे रहना निरत निरंतर सज्जन धर्मा। चो हरे राम। श्री कृष्ण गोविंद। छही भक्ति तव इंद्रनि ते काबू रखणु ऐं वैराग रखणु। बिना वैराग जे इंद्रियूं कीअं काबू थींदियूं। हा न भाई। वैराग बि हुजे ऐं लोभ लालच जा कम वधीक न कयूं। हे बि कयां हो बि कयां हीअं बि थिए हूअं बि थिए। वधीक जेके फासंदा आहिनि पंहिंजो ॿेड़ो गर्क कंदा आहिनि। बहुत से कार्यों से वैराग्य ये भी करूं मैं वो भी करूं करना पूरा हुआ नहीं। इन जो पालन करणो आहे। ॿियो निरंतर संतनि जे आचरण में लॻे रहणो। यानी संत महात्मा जेकी जीवन शैली जीअंदा आहिनि जेकी चवनि था उन ते असांखे हलणो आहे। इहो सभु हिकु ई भक्ति अथव। कहिड़ी छही भक्ति। छठ दम सील बिरत बहु कर्मा। छठ दम सील बिरति बहु कर्मा। सब चओ छठ दम सील बिरत
बहु कर्मा। ॾाढनि कमनि खां बाज अचो, हा न। माण्हूअ खे एॾा पिया आहिनि, एॾा पोइ बि माण्हू चवंदो आहे हे बि धंधो कयां, हेॾे बि कयां, हो बि कयां। हिकिड़ी गाॾी बि छॾे छॾियां, डुकंदी रहंदी, पैसा ईंदा रहंदा। हां, हेॾे ॿ चारि दुकान बि वठी थो छॾियां, किराए ते हलाईंदुमि, पैसा ईंदा रहंदा, मुंहिंजा पुट पोटा खाईंदा रहंदा बढ़िया। हां, हीअं था कयूं, हिकिड़ो पार्टनरशिप सां हिननि सां दुकान बि खोले था छॾियूं। अरे बाप रे, हिते त माण्हू ईअं तयारी कंदो आहे ॼण महाराज, ओहो पाण ई अजर अमर अविनाशी वेठो आहे, मरणो ई कोन्हे, मरण ई यादि कोन्हे। त चवनि था वधीक बि न कयो भाई, बहुत पसारा मत करो, बहुत पसारा मत करो, थोड़े की कर आस, थोड़े की कर आस। बहुत पसारा जिन किया, बहुत पसारा जिन किया, वो भी गए निराश, वो भी गए निराश। ओहो। अॼुकल्ह त तव्हां मीडिया में बि ॾिसो था न, कहिड़ा कहिड़ा समाचार ईंदा आहिनि। उन ॾींहुं हिकिड़ो समाचार आयो कि करोड़पति न अरबपति हिकिड़ा सेठ जी आहे, उनजी ॾाढी वॾी कंपनी, उन पंहिंजे पुटनि ते अहिड़ो भरोसो कयो कि जीते जी टोटल पंहिंजी जेकी बि उन्हनि खे कमाई हुई, धन हुयो, दौलत हुई ऐं ॿियो संपत्ति हुई, उन्हनि खे ॾेई छॾी। और संतान अहिड़ी निकिती कि जीते जी माउ पीउ ॿिन्ही खे कढे छॾियऊं, ऐं वृद्ध आश्रम में अची विया। हाणे कुझु ॾींहं पहिरियों उहे गुज़ारिया, त उन जे अंतिम संस्कार जे लाइ चंदो वठी करे संस्कार कयो वियो। ॿुधायो केॾी दुख जी ॻाल्हि आहे। उन खां इंटरव्यू वरितऊं त उन स्वीकार कयो त मां हे कम कया आहिनि, मां ॾाढो प्रसिद्ध माण्हू, पॉपुलर माण्हू, ऐं वाक़ई मूंसां संतान हीअं हली आहे। हाणे ॿुधायो, भॻवान सां प्रेम छॾे करे तव्हां संतान सां प्रेम कयव, इहो प्रेम न आहे, इहो मोह आहे। प्रेम कयो आहे त उनखे बि भॻवान सां लॻायो आहे। तव्हांजी छा, उहो त घर में वृद्ध आश्रम खोले विहंदा, ॿियनि जी बि सेवा कंदा। प्रेम ऐं मोह में असां ग़लती करे वेहंदा आहियूं। प्रेम अलॻि शइ आहे, असां मोह ई कंदा आहियूं वधीक। चओ हरे राम, हरे कृष्ण। मोह चवंदो आहे मुंहिंजा ॿार सुम्ही पिया हुजनि, आराम अचे। प्रेम चवंदो आहे उथी करे भॼन कनि। केॾी विपरीतता आहे। हा, असां त ईअं चवंदा आहियूं वरी सुम्ही पिया हुजनि, AC ऑन करे छॾियसि। असांजा ॿार आहिनि बढ़िया पंहिंजा, छो वीचारा उथनि, आराम न कनि। लेकिन यादि रखो, 5 साल जी उमिरि अथव, 5 खां वठी करे 5 खां 15 ताईं इहा शिक्षा जी उमिरि आहे। इन में चुकिजी वियासीं त पोइ माता पिता ॿारनि खे न सेखारे सघंदा, ॿार ई माता पिता खे सेखारींदा पोइ चङी तरह। पोइ माता पिता जो वचन संतान ते न हलंदो, संतान जो वचन माता पिता ते हलंदो। यादि रखिजो, इहे नियम कोई संसारी माण्हू नथा ॿुधाए सघनि, हे त असांजे शास्त्रनि जा नियम आहिनि। चओ हरे राम। 16 साल जी उमिरि थी वई भैया, जूते जो चप्पल जो नंबर हिकिड़ो ई थी वियो। पोइ त उन्हनि सां फ्रेंडशिप करे वठो, फ्रेंडली हलो, उन्हनि खे मित्र बणाए वठो, दोस्त बणाए वठो। बाक़ी उन खां पहिरियों ख़ूब उन्हनि खे सेखारियो, हा न, डांटियो बि, चिल्लायो बि, हे कमु कर, हे न कर, त उन्हनि जो जीवन सुधरी वेंदो। असां ग़लती करे वेहंदा आहियूं। श्री कृष्ण गोविंद। निरत निरंतर निरंतर सज्जन धर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा। सभई चओ निरत निरंतर निरत निरंतर सज्जन धर्मा। सज्जन धर्मा। निरत निरंतर रोज लगातार संतन जे करणीअ जे अनुसार हलो। जीअं संत हलनि तीअं हलो। ठीकु आहे। घणियूं भक्तियूं थियूं भाई, यादि अथव? 6 भक्तियूं घणियूं थियूं? छठ दमसील बिरत बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा। मां खोले खोले हिकु शब्द जी व्याख्या नहीं कर तो कयां, ॾाढो बहुमूल्य टॉपिक आहे। हे जेको वर्णन आहे ॾाढो 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 अनंत अनमोल आहे। इन करे मां भी बिल्कुलु धीरे धीरे हिकु हिकु शब्द असां खोले करे विस्तार सां था चऊं। ठीकु आहे। हाणे अचो 7वीं भक्ति। ऐं ॾाढो उन में गहराई ज्ञान भी वधंदो तो वञे। भक्ति में ध्यानु ॾिजो, हा न। शुरूआत त कंहिंसां थींदी? संतन जे संग सां।
ऐं छहीं भक्तीअ में ॿुधायूं त उन्हनि जो आचरण अची वञे। पहिरीं भक्ति संतनि जो संग, छहीं भक्तीअ में चयूं उन्हनि जा गुण असां में अचनि, असां उन्हनि खे फॉलो कयूं, उनजे सुठे ॻाल्हियुनि खे। ईअं न कोई महात्मा वीचारो भंग थो पीए त तव्हां भंग हरियो, त पीअंदा आहिनि बाबा जी भंग। अरे भाई, उन्हनि जे शुभ कर्मनि जो असांखे अनुसरण करिणो आहे। उहो छा था कनि, उहो छा था चवनि, उहो कयो जेको गुरू जी चवनि था। चओ हरे राम। त हाणे सतीं भक्ति चवनि था, सातव सम मोह मय जग देखा और मोते संत अधिक कर लेखा। ध्यानु ॾिजो भाई, संतनि जी बार बार महिमा थी अचे। राम जी चवनि था सतीं भक्ति तव सॼे संसार खे राम में ॾिसो, सिया राम में सब जग जानी, करहूं प्रणाम जोर जुग पानी। सॼे संसार खे ईअं सम्झो, तुझ में राम मुझ में राम सब में राम समाया है। कर लो जगत से प्रेम सभी से, कर लो जगत में प्रेम सभी से, कोई नहीं पराया है। सभिनि में राम जी खे ॾियारियो। सतीं भक्तिया सॼे जगत भर खे सम भाव सां राममय ओत प्रोत ॾिसो। हे कपिड़ा कंहिंसां ठहियल आहिनि? असां चवंदा आहियूं हे कपिड़ा आहिनि, हे रेशमी आहे, सूती आहे, हा न, हे मखमल आहे, हे फलाणो, पर ठहियल कंहिं में? सॼो कपिड़ो कंहिं में ढकियल आहे ख़बर अथव? धागे में, हा न भाई। हिकु हिकु धागो तानो बानो बुने बुने एॾनि धागनि खे जोड़े जोड़े हज़ारनि लखनि खे, त हिकिड़ी वञी टी शर्ट तयारु थी, हिकिड़ी शर्ट तयारु थी, कुर्तो तयारु थियो। फाटंदो आहे त छा थींदा आहिनि? धागा ई त निकिरंदा आहिनि न। उन्हनि धागनि खे वटियो वियो आहे न, इकठो कयो वियो आहे। लेकिन नज़र धागा न ईंदा आहिनि। तव्हां तुरंत चवंदो मां कहिड़े कलर जो, तव्हां चवंदो तव्हां पीले रंग जो कुर्तो पातो आहे, तव्हां ब्लैक पातो आहे, तव्हां ग्रीन पातो आहे, मैरून पातो आहे, रंग नज़र ईंदो आहे, हा न। टी शर्ट पाती आहे, शर्ट पाती आहे, आकार प्रकार नज़र ईंदा आहिनि, लेकिन ठहियल त धागनि सां आहिनि। तीअं संसार में कोई पशु तो नज़र अचे, कोई पक्षी तो नज़र अचे, कोई मनुष्य तो नज़र अचे, कोई ब्राह्मण तो नज़र अचे, कोई घटो जात वारो तो नज़र अचे, लेकिन नफ़रत न करणी आहे, भेदभाव न करिणो आहे, सभिनि में राम जी खे निहारणो आहे। इहो ज्ञान राम जी था ॾियनि कि सभिनि में मूंखे ओत प्रोत ॾिसो। जीअं हे कपिड़ा धागे सां ओत प्रोत आहिनि, धागा ई धागा त आहिनि हिन में, बर्फ़ में पाणी पाणी त आहे भाई। तीअं सॼे संसार खे राम ई राम करे ॾिसो। ऐं संतनि खे वरी मुखों बि वधीक मञींदा कयो, राम जी था चवनि। इहा अथव सतीं भक्ति। काई भक्ति? हा, ऐं मुखों वधीक संतनि खे मञो। सातम सम मोहे मय जग देखा, सातव सम मोहे मय जग देखा, मोते संत अधिक कर लेखा, मोते संत अधिक कर लेखा। चवनि था पिया कि सॼे संसार खे राम में ॾिसो, ऐं संतनि खे त मुखों बि वधीक उन्हनि जी लेखे में गिनती कयो, मुखों बि वधीक उन्हनि में श्रद्धा रखो। ठीकु आहे। अठीं भक्ति चवनि था त जेतिरो लाभ थिए, जेतिरी कमाई थिए, जेको मिली वञे उन में संतोष कयो। ऐं सपने में बि ॿियनि जे दोषनि खे न ॾिसो, ॿियनि जी बुराइनि खे, ॿियनि जे अवगुणनि खे न ॾिसणो आहे। बुरायूं अवगुण असांखे पंहिंजे अंदरि ॾिसणा आहिनि, पर सपने में बि राम जी चवनि था जागंदे न, सपने में बि ॿिए जी बुराई बिल्कुलु न ॾिसो। इहा काई भक्ति आहे? अठीं भक्ति। जेको मिली वञे उन में राजी रहणु। साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं और साधु न भूखा जाए। एतिरो चयो वियो आहे, एतिरो। अरे रहण जे लाइ छत ॾिनी भॻवानु, केॾी वॾी कृपा आहे। कई माण्हुनि खे झोपड़ी कोन्हे, कमाल जी ॻाल्हि आहे। पाइण लाइ शरीर खे ढकियो आहे भॻवानु, केॾी करुणा आहे। कई माण्हुनि खे ठीक सां कपिड़ा कोन्हनि वीचारनि खे। खाइण जे लाइ भॻवानु 2 टाइम 3 टाइम भोजन था ॾियनि। कई माण्हू त वीचारा केवल दाल चांवर खाईंदा आहिनि, ख़बर त उनखे सब्जी न मिलंदी आहे। सब्जी रोज़ न खाईंदा त कई परिवार कॾहिं कॾहिं सब्जी खाईंदा आहिनि, जॾहिं उन्हनि खे कुझु कमाई वधीक थींदी आहे।
सब्जी वठंदा त ॾिसंदा भाई 5 रुपए 10 रुपए किलो कोई सब्जी आहे सस्ती, उहे वीचारा ग़रीब वठी वेंदा आहिनि। असांजी केॾी ख़्वाहिशूं, हाँ थोरो सो सब्जी बढ़िया न ठही त असां तिरस्कार कंदा आहियूं, छॾे छॾींदा आहियूं, रोटी न खाईंदासीं। अॼु मुंहिंजी पसंदि जी इहा भाॼी न आहे, अॼु वरी इहा भाॼी हटाए, खाइणो ई न आहे, रुसी वेंदा आहिनि माण्हू। हे भोजन आहे, अस्पताल जी रोटी थी लॻे, हटाए हितां। अरे न न, अन्नम ब्रह्मम, अन्न ब्रह्म जो रूप आहे, कॾहिं बि तिरस्कार न कयो। हथ जोड़े करे जेको आयो आहे परमात्मा मोकिलियो आहे उनखे स्वीकार कयो। ख़बर तो हेतिरा सा मुट्ठी भर चांवर उन जे लाइ किसाननि वीचारनि बिज विधा हूंदा, खेती कई हूंदी, हल हलिया हूंदा, पाणी पियो हूंदो, फसल पैदा थी हूंदी, कटाई थी हूंदी, पिसाई थी हूंदी, मिसाई थी हूंदी, वरी दुकानदार वटि राशन आयो हूंदो, वरी कोई वठी आयो हूंदो, तॾहिं करे वञी असांजे माता कंहिं भेण घर में भोजन ठाहियो ऐं परोसजी करे आयो, असां तुरंत तिरस्कार करे छॾियोसीं। ओहो, इहा कोई इहो अपराध न आहे? इन ढंग सां सोचो त केॾो वॾो अपराध आहे। जंहिं धरती पैदा कई आहे उहो धरती न ॾे त असां काॾों जी सघंदासीं भाई? भुली करे बि असां अपमान न कयूं भाई, बिल्कुलु श्रद्धा सां, भाव सां, प्रेम सां, जीअं भगवान रखियो आहे। सीताराम 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 कहिए जाही विधि राखे राम, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कहिए जाही विधि राखे श्याम। हा, भुली करे बि कंहिंजी बुराइयूं न ॾिसो, अन्न जो तिरस्कार न कयो, जीअं भगवान रखियो आहे ख़ुशीअ सां ख़ुशि थियो कि भगवान इन लाइक़ु त रखियो आहे कि असांखे 3 टाइम भोजन थो मिले भाई। वाह, भोजन त जिंदे रहण जे लाइ आहे, स्वादनि जो कोई अंत कोन्हे। कपिड़ा त शरीर खे ढकण जे लाइ आहिनि, असांजे इच्छाउनि जो कोई अंत कोन्हे। मकान त असांखे सुरक्षा जे लाइ, आराम जे लाइ आहे, बाक़ी त पोइ असांजी तमन्नाऊं त महाराज सोन जो घर मिले त रावण खे जहिड़ो, तॾहिं बि असांजी शांती मिलण वारी न आहे। जंहिं सोन जी लंका ठाही उहो ख़ुशि न रहियो, उनखे कंहिं पुछियो कोन, जंहिंजी सोन जी लंका हुई ऐं जेके जलाए आया हनुमान महाराज, उनजी चारों तरफ़ जय जयकार थी रही आहे। सोन जी लंका यानी तृष्णा जलाए आया, लालच जलाए आया। त सुखी रहणो आहे त बिल्कुलु सरलता सादगीअ में जाही विधि राखे राम। इहा 8वीं भक्ति अथव साध संगत जी। चवायो, 8व जथा लाभ संतोषा, 8व जथा लाभ संतोषा, 8व जथा, जथा यानी यथा जेतिरो बि, लाभ संतोषा, 8व जथा लाभ संतोषा, सपने हूँ नहीं देखई पर दोषा, सपने हूँ नहीं देखई पर दोषा। 8वीं भक्ति तव जेको मिली वञे उन में वाह वाह प्रभु तुंहिंजी कृपा आहे, दया आहे, महर आहे। और सपने में भी ॿिए जा दोष, ॿिए जी बुराइयूं असां न ॾिसूं। चओ हरे राम। हाणे अची वियो 9वीं भक्ति। कई बार तव्हां ॿुधी आहे 9वीं भक्ति ॾाढी सरल अथव, ऐं 9वीं भक्ति सरल ई अथव, यानी पाण खे सरल बणाइणो आहे। सरल, कोई मात्रा कोन्हे शब्द में। स यानी सीता जी, र यानी राम जी, ल यानी लक्ष्मण जी अची विराजमान थी वेंदा आहिनि, जेके माण्हू सरल थी वेंदा आहिनि। सरल यानी जेको बिल्कुलु भोलो भालो थी वञे, सरल थी वञे। जीअं न 5 साल जा ॿार थींदा आहिनि, चालाकी न ईंदी आहे, चतुराई न ईंदी आहे, जेको दिलि में आहे उहो ई ॻाल्हाईंदा आहिनि। चओ हरे राम। हा, घुमाए फिराए करे ॻाल्हाइणु न ईंदो आहे, कूड़ ॻाल्हाइणु न ईंदो आहे, हा न भाई। इहो ई सरल थियणु आहे। पीउ चएसि तो वञ दरवाजे ते, मुंहिंजो दोस्त वेठो अथई 5000 घुरण आयो आहे, चएसि मुंहिंजो पप्पा ॿाहिरि वियो आहे, त पुटु एॾो सरल आहे, उहो चवंदुसि ॿुधो अंकल असांजा पप्पा ॿाहिरि विया आहिनि, पप्पा सनानु था कनि, पप्पा ई चयो अथऊं तव्हांखे। उनखे कहिड़ी ख़बर, हू त वीचारो चई मूंखे पप्पा जो मैसेज ॾिनोमांसि, पप्पा त अंदरि वेठो आहे, ॿुधायोमांसि। एॾी सरलता हुजे। कपट करणु अचे ई न असांखे। असां पहिरियों त ॿारनि सां कपट कंदा आहियूं, पोइ ॿार असां ई सिखंदा आहिनि कूड़ ॻाल्हाइणु, कपट ॻाल्हाइणु, कपट करणु सभु, हा न। ॿार खे छा चवंदासीं? अरे ॿार चवंदा मूंखे घुमाइणु वठी हल। अच्छा अच्छा बेटा जाओ जाओ। अरे आपने चप्पल नहीं पहनी, चप्पल पहन के आओ।
अहिड़ो ॿारु वियो वीचारो नंढो सो ठुमक ठुमक करे चप्पल पाए करे आयो, माफ़ी घुरिजे दिलि सां, निवेसो गौरा होए, छल न कजे कॾहिं बि कंहिंसां। बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे कंहिंखां तव्हां पैसा वरिता आहिनि, तव्हां 3 महीने में वापसि कंदव न, हा त उनखे चयोसि भाई 4 महीने में वापसि कंदुमि, भले मां कोशिशि कंदुमि उन खां पहिरियों, त उहो वीचारो 4 महीना उमेदु लॻाए, तव्हां हुनखे 2.5 महीने में ॾेई छॾियो। इहो चइबो आहे सरलता। असां बिलासपुर वेंदा आहियूं, माता पिता पुछंदा आहिनि अरे छोरा घणे बजे ईंदे, पोइ असां चालाकी कंदा आहियूं, घणो टाइम थियो आहे, हा 7 था थियनि, घणे बजे पहुचंदासीं, 7:30, अरे हा मम्मी अचां थो न 8 बजे इहो अचां थो बसि 5 मिंट में, हे त पहुची वियो आहे नया पारा, हे अचां थो। पोइ छोरो आयो 1.5 कलाक पोइ, वीचारी माता बार बार दर ते अचे ॾिसे, हा पीउ अची ॾिसे छा थी वियो, गड़बड़ त न थी वई, दुर्घटना त न थी वई, छोरो काॾे हलियो। अरे भाई तव्हां अगरि कलाक में ईंदो त घर में 1.5 कलाक चओ, हा मम्मी मां कोशिशि कंदुमि, 1.5 कलाक लॻंदे, थी थो सघे मां जल्दी अची वञा, पर 1.5 कलाक में ज़रूरु अची वेंदुमि, न ईंदुमि त फ़ोन कंदुमि। इहा चइबी आहे सरलता। इहो कहिड़ो तरीक़ो आहे भाई? असां पाण खे ॾाढो होशियारु सम्झंदा आहियूं चालाकी कंदे, जबकि हेठि किरंदा आहियूं। भॻवानु चवनि था मूंखे सरलता पसंदि आहे, असां चऊं था असांखे चालाकी पसंदि आहे, कपट पसंदि आहे। नाई भक्ति तो सरल थियणु, ऐं कंहिंसां बि कॾहिं बि कंहिं बि तरह जो कोई बि छल न करणु, कपट न करणु, चालाकी न करणु, ऐं भॻवान जो भरोसो रखणु, मम भरोस, ऐं पंहिंजे हृदय में समता रखणु। थोरी थोरी ॻाल्हि में गम ऐं ख़ुशी न अचे, थोरी थोरी ॻाल्हि में परेशान न थी वञूं, रोअण न लॻूं, थोरो सो फ़ाइदो थियो त नचण न लॻूं, पंहिंजे अंदरि धीरज हुजे। थोरो सो फ़ाइदो थियो त गुब्बारे वांगुरु या अभिमान में फूकिजी न वञूं, थोरो सो नुक़सानु थियो त हाय हाय करे रोअण न लॻूं, समता हुजे, धीरज हुजे। इहा नाई भक्ति। चओ नवम सरल। नवम सरल। अरे भाई तव्हांजे लाइ हिकु हिकु शब्द था चऊं पिया संगत जी, चवायो न, नवम सरल सरल सब सन सब सन छलहीना छलहीना मम भरोस मम भरोस हिय हिय हर्ष हर्ष न दीना। दीना। आहा राम जी चवनि था, हे देवी हे प्यारी हे भामिनी, नाई भक्ति तई सरलता, कपट छॾे करे उथणी वेहणी करणु, व्यवहार करणु, हृदय में मुंहिंजो भरोसो रखणु, ऐं वधीक ख़ुशी गम न करणु, सम रहणु, धीरज रखणु। ऐं ॾाढी बढ़िया ॻाल्हि था चवनि, भॻवानु चवनि था नवमो एकौ जिन खे होई। इन्हनि नवनि में हिकु भक्ति बि अगरि कंहिंखे हूंदी, नारी पुरुष सचराचर कोई, उहो स्त्री हुजे पुरुष हुजे, जड़ हुजे चेतन हुजे, जड़ चेतन, हा कई अहिड़ा हूंदा आहिनि जीवात्माऊं जेके वृक्ष बि ठही वेंदा आहिनि, हा न, कथाऊं तव्हांखे ॿुधायूं त चाहे जड़ हुजे चाहे चेतन हुजे, हे भामिनी हे प्यारी मूंखे उहो ई ॾाढो प्यारो आहे। हिकु बि भक्ति अगरि कंहिंखे हुजे त उहो मूंखे प्यारो आहे, उनजो उद्धार थी वियो। शबरी मैया खे चवनि था प्यारी तो में त नवनि जी नवई भक्तियूं मज़बूत भरियल पियूं, पकियूं बिल्कुलु, जेकी गति योगिन खे बि दुर्लभ आहे, उहा ई अॼु तुंहिंजे लाइ सुलभ थी वई आहे, सरलता सां तोखे मिली वई आहे। मुंहिंजे दर्शन जो परम अनुपम फल इहो ई आहे, मम दर्शन फल परम अनुपा। कहिड़ो? जीव पाव निज सहज स्वरूप आहे, कि इंसान खे सरलता मुंहिंजो दर्शन करण सां ई वैकुंठ मिली वेंदो आहे, आत्म ज्ञान मिली वेंदो आहे, ब्रह्म ज्ञान मिली वेंदो आहे, पंहिंजो पाण खे सुञाणे वठंदा आहिनि श्रद्धा सां, हा न। चओ हरि राम। दर्शन त भॻवान जो अर्जुन बि कयो, दर्शन त भॻवान जो दुर्योधन बि कयो, दर्शन त भॻवान जो विभीषण बि कयो, दर्शन त भॻवान जो रावण बि कयो, पर विभीषण श्रद्धा प्रेम सां कयो। आहा पांडवनि सिक प्रेम श्रद्धा सां भॻवान जे साम्हूं आया। दुर्योधन अवज्ञा कई, भॻवान खे चए थो जेल में विझी छॾियो, उनखे काॾो आत्मज्ञान ईंदो? श्रद्धा त कंपलसरी आहे, हा न भाई। त भॻवानु चवनि था मुंहिंजे दर्शन जो परम फल अनुपम आहे, कि जीव पंहिंजे सहज स्वरूप खे पाए वठंदो आहे। हरि राम।
हे प्यारी, तू गज गामनी जानकी जी कोई खबर जानंदी हुजे तो मुखे बुधाए। राम जी ता चवन। शबरी माता चेती, हे रघुनाथ जी, अज पंपा नाले सरोवर तव। ये तलाव होंदो आ विशाल शुद्ध पवित्र सरोवर, ता उते वञो। पंपा नाले जो सरोवर, उते तहांजी सुग्रीव सां मित्रता थींदी, दोस्ती थींदी। कैसां? सुग्रीव सां। हे देव, हे रघुवीर, वो सब हाल तहांखे ॿुधाईंदो। हे धीर बुद्धि, तहां अंतरजामी आयो, सब जानंद आयो, पो भी मुखों पुछो था। बार बार प्रभु जे चरणन में सजदो करे, मस्तक निवाए, प्रेम में भरजी करे शबरी मैया उन्हनि खे पूरी ॻाल्हि कथा चई करे ॿुधाई। भगवान जे मुख जो दर्शन करे हृदय में उन्हनि जे चरण कमलनि खे धारण कयो ऐं योग अग्निअ सां शबरी माता देह जो त्याग कयो। बोलो शबरी जी महारानी की, भक्तिमती देवी की। बाहि न ॿारियईं, लकड़ियूं न रखियईं, तेल वेल घी न खणी आई, माचिस न खणी आई। अब पढ़ियल लिखियल भी ना है। ये भक्ति जी केॾी वॾी शक्ति आहे कि योग अग्नि सां उहा बिना पढ़ियल लिखियल शबरी माता पंहिंजे शरीर खे उन अग्निअ जे समर्पित कयो। योग अग्निअ सां शरीर उन जो संस्कृत थी वियो ऐं दुर्लभ हरिपद में लीन थी वई। ओॾे वई जातों वरी कोई जन्म मरण में वापसि कोन ईंदो आहे। तुलसीदास जी चवनि था, अनेक तरह जा कर्म अधर्म, ॾाढनि तरहनि जा अलॻि अलॻि वीचार मत, इहे सभु दुख ॾियण वारा आहिनि, शोक ॾियण वारा आहिनि। इन्हनि सभिनि जो त्याग कयो। हिकिड़ो ई मत रखो, हिकिड़ो ई रस्तो रखो। कहिड़ो? हिकिड़ो ई मार्ग वठो। हे मनुष्यो, सभिनि जो त्याग करे विश्वास रखी श्री राम जी जे चरणनि सां प्रेम करे वठो। बोलो सियावर। हाँ, वधीक दिमाग़ खपाइण जी ज़रूरत ई न आहे। हीअं कर, हूअं कर, हे कर, तप कर, जप कर, साधन कर, हीअं कर। अरे भैया, राम जी जे चरणनि सां प्रेम थी वियो, सभु साधन थी विया, सभिनी साधननि जो सार थी वियो। जेके नीच जात जी पापनि जी जनम भूमि अहिड़ी स्त्रीअ खे बि जिन मुक्त करे छॾियो। अरे महा दुर्बुद्धि मन, तूं अहिड़े प्रभुअ खे भुली करे सुख थो चाहे पियो। ॿुधायो, उन प्रभुअ खे यादि कर, उन जो भॼन कर। ॾिसो तव्हां कथा ॿुधंदा आहियो, भरत महाराज बि ॾिसो राजा हा, कहिड़ी भक्ति कयूं। ॿियो जनम हिरण जो थियो, वरी टियों जनम जॾहिं ब्राह्मण ठही आया ऐं ब्रह्म ज्ञान मिलियो, तॾहिं मुक्ति मिली। शबरी माता घटि जात में ऐं सिधो वैकुंठ हली वई। ॿुधायो, इहा महिमा आहे भगवान जे भक्तिअ जी। हरे कृष्ण। नवधा भगति कहो तोहि पाही, सावधान सुन धरु मन माही। प्रथम भगति संतन कर संगा, दूसरी रति मम कथा प्रसंगा। गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगति अमान। चौथी भगति मम गुण गन, करी कपट तज गान सियावर। रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, पंचम भजन सुवेद प्रकाशा। छठ दम सील बिरत बहु कर्मा, निरत निरंतर सजन धर्मा। सातव सम मोहे मय जग देखा, मोते संत अधिक कर लेखा। आठम जथा लाभ संतोषा, सपने हूँ नहीं देखई पर दोषा। नवम सरल सब सन छलहीना, मम भरोसई हर्ष न दीना। नवम हुए को जिनके होई, नारी पुरुष सचराचर कोई। सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगति दृढ़ तोरे। जोगी वृंद दुर्लभ गति जोए, जो कहूँ आज सुन
सब भई सोई। मम दर्शन फल परम अनुपा जीव पाव निज सहज स्वरूपा जनक सुता कै सुध भामिनी जानहि कहूँ कबीरागामिनी पंपास रह जाहु रघुराई तह होई सुग्रीव मिताई सो सब कहें देव रघुबीरा जानत हूँ पूछहु मत धीरा बार बार प्रभु पद सिरनाई प्रेम सहित सब कथा सुनाई कह कथा सकल बिलोक हरि मुख हृदय पद पंकज धरे तज जोग पावक देह पर पद लीन भई जह नहीं फिरे धर्म अधर्म बहुमत शोक प्रद सब त्याग हो विश्वास करि कह दास तुलसी राम पद अनुराग हूँ श्री राम श्री राम श्री राम श्री राम जातिहीन अघ जन्म मही मुक्त कीन वस नारी महामंद मन सुख चहसे ऐसे प्रभु विसार सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय 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 जंहिं जात पात कुछ न ॾिसी करे भगवान शबरी मैया खे वैकुंठ ॾिनो सभिनी जो भलो कयो प्यारा हे मन तूं उनखे छॾे करे भला सुख थो चाहे काॾों सुख मिलंदो इन करे उन जे चरणनि सां प्रेम